हाजी मोहम्मद अशरफ कासगली चेयरमैन सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तव्हां सभिनी दोस्तनि सां मुखातिबु आहियां त तव्हां सभिनी दोस्तनि 30 जून ते जेको कराची में तमामु ज़बरदस्त प्रोटेस्ट कयो, जंहिंजो सिंध गवर्नमेंट नोटिस न वरितो, जंहिंजे सिलसिले में सिंध अलायंस इहो फ़ैसिलो कयो त असां 21 जुलाई ऐवान सदर जे ॿाहिरां प्रोटेस्ट कयूं ऐं पंहिंजी दांह खणी ऐवान सदर पहुचूं त सिंध हुकूमत असांजी पघारूं बजट न वधाए रही आहे। जंहिं मक़सद जे लाइ असां धरणे जो ऐलान कयो हो, असां अॼु पहुतासीं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जेका इस्लामाबाद जी आहे, डिप्टी कमिश्नर साहब जी ऑफिस में ॻाल्हियूं थियूं, जिथे सदर पाकिस्तान जो जेको स्पेशल सेक्रेटरी आहे, पर्सनल सेक्रेटरी, उन राब्तो कयो, उन अलायंस जी लीडरशिप खे मंडे ते टाक्स लाइ घुराए वरितो आहे। तंहिंजे करे तमामु तरह सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप जी गॾियल मुशावरत सां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त 21 जुलाई ते जेके दोस्त सिंध मां निकिरी ऐं इस्लामाबाद पहुचणा हुआ, उन धरणे खे असां फ़िलहालु मुलतवी करे रहिया आहियूं। इंशा अल्लाह ताला मंडे ते असांजो ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियूं पुरमेंदा आहियूं त कामयाबु वेंदासीं, पर जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी त वरी बि पंहिंजा रस्ता ओपन हूंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तमामु तर लीडरशिप जी